CEO वाटर कारपोरेशन अहमद अली सिद्दीकी, COO वाटर कारपोरेशन इंजीनियर असदुल्ला खान सां गॾिजी शहर में पाणी जी फराहमी वारा निज़ाम जो जाइज़ो वठण लाइ मुख़्तलिफ़ अहम तनसीबातनि COD फिल्टर प्लांट, NIK K2 ऐं K3 पंपिंग ऐं फिल्टर समेत NIK ओल्ड पंप हाउस जो दौरो कयो। तर्जुमान वाटर कारपोरेशन मूजिब दौरे जो मक़सद कराची शहर में पाणी जी बिना रंडक फराहमी खे यकीनी बणाइण ऐं तनसीबात जी मौजूदा सूरत हाल जो जाइज़ो वठण हो। इन मौके ते चीफ इंजीनियर A&M जमील अंसारी पंपिंग स्टेशंस ऐं फिल्टर प्लांट्स बाबति ब्रीफिंग ॾिनी। दौरे जे दौरान CEO लाॻापियल इख्तियारनि खे हिदायतूं ॾींदे चयो पाणी जी फराहमी खे वधीक बहितर ऐं मुस्तहकम बणाइण जे लाइ समूरा दस्तियाब वसीला इस्तेमाल कया वञनि ऐं बल्क पंपिंग स्टेशंस तां मुक़रर मिक़दार में पाणी जी फराहमी खे यकीनी बणायो वञे। हिन चयो त समूरी मशीनरी ऐं पंपनि खे हर वक़्तु फ़ाल हालत में रखियो वञे ऐं संदसि बर वक़्तु सार संभाल खे यकीनी बणायो वञे। दौरे जे मौके ते बदरुद्दीन शेख, सैयद मोहम्मद शाह, आसिफ अलम बरदार, खलीक अहमद ऐं ॿिया लाॻापियल अमलदार पिणु मौजूदु हुआ।